सालुके सीरे शिव विमले वशमल्ले सालुके सीरे शिव विमले वशमल्ले विमल्ले मशंक बया विमल्ले मनदर बया विमल्ले मशंक बया विमल्ले मनदर बया सालुके सीरे शिव विमल्ले वशमल्ले। अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, क्या है सब उम्मीद कयो था बिल्कुल ठीक ठाक हूंदो, खुशबाश हूंदो। सो अॼु तव्हां मुंहिंजो गेटअप ॾिसी रहिया आहियो बलोची गेटअप। सो अॼु 2 मार्च आहे, बलोचन जो कल्चर डे आहे। सो अॼु असां उन्हनि खे पंहिंजे तरफ़ां पंहिंजी समूरी टीम तरफ़ां उन्हनि खे अॼु जे ॾींहं जो लख वाधायूं ॾियूं था त अल्लाह पाक उन्हनि सभिनीनि खे बि ख़ुशि रखे, ईअं ई पंहिंजे कल्चर खे उहे सभु प्रेज़ेंट कंदा रहनि। ऐं असां बि अॼु जेको आहे सो कोशिशि कईसीं त अॼु उन्हनि जो कल्चर डे आहे त असां बि कुझु सेलिब्रेशन कयूं या कुझु ड्रेसिंग वग़ैरह कयूं असां। सो यकीन तव्हांखे मुंहिंजी बलोची ड्रेस पसंदि आई हूंदी। सो अॼु के प्रोग्राम में जेको असांजो टॉपिक आहे उहो बि तमामु बहितरीनु टॉपिक आहे ऐं मां चाहींदमि त तव्हां सभु हुन ते पंहिंजा राय ॾियो ऐं मां चाहींदमि त तव्हां सभु जेको आहे उन ते पंहिंजा राय शामिलु कयो ऐं तमामु सुठा राय शामिलु कयो। सो अॼु को जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे त जॾहिं हिकिड़ी ज़ाल ऐं हिकिड़ो मुड़ुसु ॿई कमाइण वेंदा आहिनि, ज़ाल बि कमाईंदी आहे, मुड़ुसु बि कमाईंदो आहे। ज़ाल बि सुबुह जो अर्ली उथी करे वेंदी आहे ऐं मुड़ुसु बि सुबुह अर्ली टाइम उथी करे पंहिंजे ऑफिस वेंदो आहे। सो जॾहिं इहे ॿई हिकु करी महिनत था कनि, हिकु करो कमु था कनि ऐं हिकु करो टाइम ॾियनि था, उनजे बावजूदि जॾहिं मुड़ुसालो घरु अची वेंदो आहे, माना मर्द जॾहिं घरु अची वेंदो आहे, उनजो मुड़ुसु घरु अची वेंदो आहे त उहो वरी रेस्ट कंदो आहे, सुम्ही पवंदो आहे। ऐं जॾहिं जेका माई हूंदी आहे, ज़ाल हूंदी आहे, उनखे अञा पंहिंजे घर जा कमु करणा पवंदा आहिनि, घर जूं शयूं पूरियूं करणियूं पवंदियूं आहिनि, घर खे मेंटेन करणो पवंदो आहे। ॿाहिरियां कमु त उहे प्रॉपर मेंटेन करे ईंदी आहे, उन खां पोइ घर में बि अची उन्हनि खे सॼियूं शयूं पंहिंजूं मेंटेन करणियूं पवंदियूं आहिनि, मानी पचाइणु, बोर्ड पचाइणु ऐं सॼो घरु जेको मैसी लॻो पियो हूंदो आहे उनखे समेटणु, वरी ॿार बच्चा जेके आहिनि उन्हनि खे सभिनीनि खे मैनेज करणु, ऐं वरी जेको मुड़ुसु हूंदो उन जा भरम अलॻि त हे करे वठिया, हीअं करे वठिया, हीअं न कयो अथई, अञा हूअं न कयो अथई। त तव्हां इहो ॾिसो न त तव्हां बि कमु करे आया ऐं तव्हां हींअर सुम्हिया पिया आहियो, छो जो तव्हां थकिजी पिया आहियो, तव्हां जी जेका क़ुवत आहे, तव्हांजी जेका हिकिड़ी बॉडी में हिकिड़ी जेका एनर्जी आहे उहा ख़तमु थी चुकी आहे। त औरत जंहिंखे तव्हां खां घटि मतिलबु मर्द जी ताक़त अञा घणी हूंदी आहे बनिस्बत औरत जे, ठीकु आहे। जॾहिं उन वटि तव्हां खां घटि ताक़त आहे, उनजे बावजूदि तव्हां उन खां एक्सपेक्ट कंदा आहियो त उहा जॾहिं घर थी अचे त घर खे परफेक्ट तरीक़े सां हलाए, ऐं जेकॾहिं उहा वीचारी हलाए बि थी ऐं उन में का हिकु ॿ मिस्टेक निकिरी थी अचे त पोइ तव्हांजा ताना, तव्हांजा मेणा, तव्हांजूं गारियूं, तव्हांजा टेंशन्स उहे सभु उनखे मैनेज करणा था पवनि। त ईअं छो? जॾहिं हिकु औरत बि ओतिरो ई महिनत करे थी, ओतिरो ई कमाए थी, जॾहिं उहो तव्हांजे घर लाइ करे थी, ईअं बि न त पंहिंजी फैमिली ॾे थी ॾे या पंहिंजी फैमिली जे लाइ थी करे, उहो सभु तव्हांजे घर लाइ, तव्हांजे ॿारनि लाइ, तव्हांजी जेका नस्ल उन जे लाइ करे थी, त पोइ तव्हां उन सां गॾु कोऑपरेट छो न कंदा आहियो ऐं इहो छो चवंदा आहियो त तूं औरत ऐं तोखे करिणो आहे। औरत जे अंदरि तव्हां खां घटि ताक़त आहे, तव्हां मर्द वटि जेतिरी ताक़त आहे ओतिरी औरत वटि न हूंदी, उहा पंहिंजी ताक़त खां वधीक कमु करण जी कोशिशि कंदी आहे, पर तव्हांजे अॻियां एप्रिशिएट न मिलंदो आहे। तव्हांजे तरफ़ां छा मिलंदो आहे त तूं औरत ऐं तोखे करणु खपे, तूं छो नथी करे, ॿियूं मायूं ॾिस, ॿियूं मायूं कीअं कंदियूं आहिनि। सो ॿियनि मायुनि जी मिसाल ॾियणु लॻी पवंदा आहिनि त ॿियूं ॾिसो ॿिया कीअं था कनि, तव्हां कीअं नथा कयो। सो उन औरत खे इहा बि ज़रूरत न आहे त तव्हां उहा कमु करे तव्हां उन सां गॾु हेल्प कयो या छा, उनखे सिर्फ़ु एतिरी ज़रूरत हूंदी आहे त एटलीस्ट मां एतिरी महिनत थी कई, मूंखे एप्रिशिएट त कयो वञे, मुंहिंजी मञी त वञे त तूं असांजे घर लाइ, असांजे ॿारनि लाइ एतिरी महिनत थी कई। कई मर्द अहिड़ा हूंदा आहिनि जेके 1% बि औरत जो न मञंदा आहिनि। त ईअं छो? ऐं ईअं छो थींदो आहे त उहा जॾहिं अचे थी त उहा ई सभु कुझु करे, तव्हां छो हेल्प नथा करे सघो? तव्हां बि कमु करे आया, उहा बि कमु करे आई आहे। जॾहिं तव्हांजो कमु, मर्दाणो कमु जेके तव्हां ॿाहिरि कमु करणु वेंदा आहियो, जॾहिं उहा औरत करे सघे थी त तव्हां जेको चवंदा आहियो औरतुनि जो कमु आहे, तव्हां छो नथा करे सघो? जॾहिं औरत हिकिड़ी औरत थी करे मर्दनि जा कमु बि करे थी, ॿाहिरि वञे थी, अलाए घणनि माण्हुनि खे फेस करे थी, जेके ॿाहिरियां कमु आहिनि शायदि मर्दनि खे एतिरी ॾुखियाई न थींदी हुजे जेतिरी औरतुनि खे ॾुखियाई थींदी हूंदी आहे। अलाए किन शयुनि खे उनखे मैनेज करिणो पवंदो आहे, अलाए छा उहा मैनेज कंदी आहे। सो जॾहिं उहा एॾे डिफ़िकल्ट वर्क खे मैनेज करे थी ऐं अल्हम्दुलिल्लाह उन ते उतरे बि थी, पूरी लहे बि थी उन कम ते, त तव्हां छो नथा औरत जो कमु करे सघो? कमु न कयो, तव्हां उनखे हेल्प त कयो, उनखे थोरो सपोर्ट त कयो, उन सां खिली त ॻाल्हायो। सो इन टॉपिक ते अॼु ॻाल्हाईंदासीं, तव्हांजा राय शामिलु कंदासीं त तव्हां इन बारे में छा चवणु चाहींदो। प्रोग्राम जी फर्स्ट कॉल शामिलु था कयूं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। माण्हू सभना सुणा, पखी सभना जे के माण्हू मंजा जे बुवार जी भेण याली मदद
मौला अली मदद अदा केरी किथां? अभी अंसार लिखो तो गले यहाँ गुलशन अदीस कराची का अभी तुझो रेगुलर कॉलर कीअं आहियो अदा? ठीक ठाक आहियो? सब ख्याल लगो पियो आहे जीअं पिया गुलशन अदीस कराची में अदी तू ॿुधा कुझाई तबियत सही आहे? ख़ुशि जो हमेशा आबाद जो तव्हांखे बि असां बलोची ॾींहं जो ख्याल करे तोखे माना लख लख वधायूं हुजनि सभिनि बलोचनि भाइरनि खे। तव्हांखे बि खोड़ सारियूं वाधायूं हुजनि अॼोके ॾींहं जे बारे में। सो अॼु जेको आहे असां टॉपिक बि हिकिड़ो रखियो आहे तमामु बहितरीनु ऐं मां चाहींदमि त उन ते सभु राय पंहिंजी शामिलु कनि। तव्हां छा चवणु चाहींदव? हा दी औरत वेचारी बेवस हूंदी आहे मजबूर हूंदी आहे माना घर वारा मसला सभु औरत संभालींदी आहे पर मर्द वरी ईंदो आहे त कावड़ करे ईंदो आहे त हीअं करे मानी कोन कई अथई चांहि कोन कई अथई माना सॼो घर संभाले औरत वेचारी माना माल संभाले खीर संभाले लस्सी करे ॾे माना औरत वेचारी नौकरी बि करे ऐं उहे जेके पैसा खणी अचे हा बिल्कुलु उहे बि पंहिंजे मुड़ुस खे ॾे ईअं बि न त उहा पाण वटि थी रखे। हाँ दी इहो ग़लति आहे न मुड़ुस जो माना असां सिंधियुनि में माना ग़लति फैमिली थी वेंदी आहे माना छक करणु घुरिजे न माना। हा त तव्हां इहो ई चवणु चाहींदो न एज़ अ मर्द थी करे त मर्दनि खे बि पंहिंजी घरवारी जो ख़्यालु रखणु खपे उन सां कमु करणु खपे। मर्द त ॿाहिरियों कमु संभालींदो न औरत वेचारी त घर जो कमु संभालींदी भेण। न जॾहिं औरत बि ॿाहिरियों कमु संभाले थी पोइ हा उहो संभालींदी आहे भाॼी वाॼी वठी ईंदी आहे शहर मां। मां भाॼी जी ॻाल्हि नथी कयां मां ॻाल्हि थी कयां त नौकिरी जेका औरत बि नौकिरी कंदी आहे उन जे बारे में छा चवणु चाहींदो? हा दी औरत माना नौकिरी कंदी आहे सही आहे न बचनि जो गुज़र सफ़र सही कंदी आहे न। अच्छा चलो जी ठीकु आहे कोई गानो ॿुधाइणु चाहींदो तव्हां? हा गानो ॿुधाईंदमि अदी पहिरियां मुंहिंजा दोस्त ॾिसनि पिया सनाउल्ला गोपांग गुफ्तार खोतो ज़मीर खोतो उबदार खोतो साजिद लुंड शाहिद लुंड गानो मां तोखे ॿुधाईंदमि। ॿुधायो दा बिल्कुलु ॿुधायो। ओ माना त माना तयार जोए कुझु पियो वियो साॾा प्यार जोए क्यों मैंदा क्यों ढोलेदा गिला करा मैं त लख वारी बिस्मिल्ला करा चङो वण यार तर कोई तरदाए तायो सादा शहर में दे न लड़दा। अदी मुंहिंजो भाउ तो सां ॻाल्हाइणु चाहींदो। हा दा ॻाल्हायो। वालेकुम अस्सलाम मौला अली मदद अदा कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? अभी शुक्र आहे पंजनि पाण करामान तमामु बहितरीन हली रहियो आहे ॾिसूं पिया थी। थैंक यू सो मच अदा वॾी महिरबानी आहे मुंहिंजी जो मां प्रोग्राम ॾिसो था ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स इहो असांजे प्रोग्राम जो फर्स्ट कॉलर ऐं उन्हनि जो बि ॾिसो उथण सां इहो ई चवणो त मर्द आहे नौकिरी करे थो घर औरत जो कमु आहे त घर संभाले त घर त औरत जो वाक़ई कमु आहे। मां हिन ॻाल्हि खां डिनाए नथी कयां त न औरत जो कमु न आहे घर संभालणु। औरत त घर संभाले थी न जॾहिं नौकिरी थी करे त पैसा थी खणी अचे ऐं पंहिंजे ॿारनि जूं शयूं पूरियूं थी करे ज़रूरत थी पूरी करे त इहो घर संभालणु हूंदो आहे। सो कॉल त शामिलु कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम हाजी मोहम्मद इब्राहिम कोचा खां। कीअं आहियो दा? ठीक ठाक आहियो? शायद ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ख़ुशि लॻी पई आहियां। तव्हां ॿुधायो? वशे 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 वाह जी वाह। तो वशे जोड़े बराबर है। हाँ वाह तो वशे जोड़े डिग खैर है। दुआ की वदी मां धक लगाला जंग भगाला। अल्लाह अल्लाह खैर कंदो तव्हांजो पेर सही थी वेंदो इंशाल्लाह। आमीन आमीन री। ॿियो ॿुधायो? हाजी मोहम्मद इब्राहिम। अच्छा प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चओ। अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी जा टाकी भाई ॿुधो आहे। टाकी छा चवणु चाहींदो? सुठो आहे ॾाढो सुठो आहे भलो आहे। महिरबानी। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग अदा। सो व्यूअर्स इहो असांजा कॉलर इहो बि हिननि जी मोहबत आहे त प्रोग्राम में कॉल कंदा आहिनि ऐं ॻाल्हाइण जी कोशिशि कंदा आहिनि। सो नो प्रॉब्लम। जेके कॉलर्स टॉपिक सम्झी विया आहिनि मां चाहींदमि त उहे पंहिंजी राय शामिलु कनि उन्हनि औरतुनि लाइ या उन्हनि मर्दनि लाइ जेके पंहिंजे पाण खे सम्झंदा आहिनि त असां मर्द आहियूं त कुझु आहियूं ऐं औरत आहे त उहा झुकियल हुजे उहा हेठि हुजे हमेशह ऐं उहा ई सेक्रीफाइस करे हमेशह। सो ईअं न आहे
जेतिरो मर्द महिनत करे थो अगरि औरत बि ओतिरी ई करे थी त ज़रूरी आहे त उनखे बि औरत खां पंहिंजे घर जा कमु कराए ऐं उनखे सपोर्ट करे, उनखे प्यार ॾे, मोहब्बत ॾे। ईअं न त न बसि औरत आहे त उनखे करिणो आहे। सो कॉल था शामिल कयूं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। अदी छा हाल आहे? अदा ठीकु ठाक। केरनि किथां कॉल कई आहे? अदी बिलाल चांदियो। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह शुक्र है, अल्हम्दुलिल्लाह सब खैर है। मसला नंबर लगो अगले प्रोग्राम में आनी आनी बिठो बडी पूरा न लगो नंबर। अच्छा वो नंबर एंगेज विंदो आहे एक्चुअली कॉल्स जी वजह सां। सो अॼु तव्हांजो नंबर लगो आहे और उन में जुमन उस्ताद जो वञी करे वो हणी घणी कोशिश कयो न लगो। ओ बराबर जी तव्हांजो ॿुधंदा बलोची तव्हां कलाम बहितरीन गायो। थैंक यू सो मच, थैंक्स अ लॉट। सो अॼु को टॉपिक भी यकीनन पोइ तव्हां ॿुधो हूंदो। जी हाँ, अभी इहो असल में जेको आहे वीचारियूं कमाइनि थियूं त हिकिड़ा मर्द हूंदा आहिनि मजबूरी मां कमाईंदा आहिनि न, उनखे वठी ईंदा आहिनि कम करे छॾे ईंदा आहिनि त उहे सुठा माण्हू हूंदा आहिनि। के अहिड़ा हूंदा आहिनि मुआली हूंदा आहिनि, पोइ माइनि खे कुटींदा आहिनि, कमाई वेंदी आहे वीचारी, पोइ बि कुटींदा आहिनि, विढ़ंदा आहिनि, थोबा धड़का, उनजी लेन बि ख़राबु हूंदी आहे, उहे कंदा आहिनि ईअं। बहरहाल औरत वीचारी मज़लूम हूंदी आहे, पाण ख़बर अथव। पोइ उन्हनि मर्दनि खे तव्हां छा चवणु चाहींदव जेके असां मर्दनि खे बसि सोचणु खपे त ज़ुल्म न कजे, ज़ुल्म न करे। बिल्कुलु जी बिल्कुलु, एहसास उन्हनि ते लाज़मी आहे, एहसास लाज़मी आहे। हू कंहिंजो बच्चो आहे, हू बि कंहिंजी प्यारी थी आहे, नियाणी वीचारी, हा उनजो एहसास करणु खपे। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह। गानो ॿुधाइणु चाहींदो? जी हा दी ॿुधायो। सोच जल लोड़े छदियां वो धर्म में नदियां, मन लोड़े छदियां वो धर्म में नदियां, जॾहिं याद पवन था पंहिंजा पाणा हो रोही कयां थी आला विहाणा, जल लोड़े छदियां वो धर्म में नदियां। वाह जी वाह, ज़बरदस्त। डेडिकेट करणु चाहींदो? अभी तव्हां के डायरेक्टर साहब के मां हमेशा यही फरमाइश कंदो आहियां। ओके जी, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो असांजा कॉलर ऐं तव्हां बि कॉल कयो, प्रोग्राम में शामिल थियो। टाइम थियो हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो, तव्हां ॾिसो ऐं असां ॾिसंदासीं। हाय गज़ब थी लगे, हाय हाय गज़ब थी लगे। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु ॿीहर तव्हांखे चऊं था ख़ुशामदीद ऐं भलीकार। ऐं जेको आहे सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। अॼु को टॉपिक आहे त जॾहिं मर्द ऐं औरत गॾु कमाइनि था, गॾु महिनत कनि था, गॾु ॿाहिरि वञनि था, गॾु माण्हुनि खे फेस था कनि, त पोइ मर्द जी ज़िम्मेदारी उते ख़तमु ऐं औरत जी ज़िम्मेदारी अञा रहिजी छो थी वञे। जॾहिं औरत जी ज़िम्मेदारी अञा रहे थी त उन सां गॾु गॾु मर्द खे बि उन सां गॾु रहणु खपे, उन जी हेल्प करणु खपे। ऐं जेकॾहिं हेल्प नथो करे सघे, उन जे अंदरि वाक़ई औरत जेतिरी ताक़त न आहे ऐं औरत खां घटि ताक़त आहे, त पोइ एटलीस्ट पंहिंजे वात खे ख़ामोश करे ऐं बिल्कुलु ख़ामोशी सां अची सुम्ही पए या वेही रहे। टाइम ते जॾहिं कमु थी वेंदो, मानी वानी पची वेंदी त तव्हांखे मिली वेंदो। तव्हां भरम न छाणींदा कयो त न तव्हां जेको आहे सो अञा ताईं मानी न पची आहे, छा था कयो, फलाणी माई खे ॾिस, उहो कीअं कंदी आहे, उहा कीअं एक्टिव आहे, उहा कीअं कंदी आहे। सो ॿियनि जी मिसाल ॾियणु छॾे ॾियो, ठीकु आहे। हर कंहिंखे पंहिंजे घर जे बारे में ख़बर हूंदी आहे, हर कंहिंखे ख़बर हूंदी आहे त उहो कंहिं तरीक़े सां हले थो, ठीकु आहे। ऐं मां इहो बि चवणु चाहींदमि त जेकॾहिं तव्हां सम्झंदा आहियो त असां पावरफुल आहियूं ऐं असां हिकिड़ो मर्द आहियूं, असां वटि वधीक ताक़त आहे, त पोइ तॾहिं तव्हां उहा ताक़त पंहिंजी इस्तेमालु कंदा कयो जॾहिं तव्हांजी औरत घर में अची डबल महिनत कंदी आहे, पोइ ख़बर पवंदी त तव्हांजे अंदरि केतिरी ताक़त आहे। सो कॉल था शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। वदी नीलम कीअं आहियो? ठीक ठाक? अदा बिल्कुलु ठीक ठाक आहियां मां, मिस्टर मीर मोहम्मद मुगैरी फ्रॉम दुबई। जी अभी तव्हां तमामु ज़बरदस्त लॻो पिया ऐं बलोच कल्चर जे तव्हां लिबास पातो, तमामु ख़ुशी थी आहे। मां सभिनी खे इहो चवणु चाहींदुमि, अॼु बलोच ॿाहिरि जो कल्चर जे आहे त उन्हनि खे मुंहिंजे दिलि जे गहराइनि सां बलोच जे कल्चर मुबारक। वाह जी वाह, ज़बरदस्त। तव्हांखे बि खोड़ खोड़ मुबारक हुजे। अॼु को जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? बिल्कुलु अॼु ज़बरदस्त टॉपिक आहे। त टॉपिक मां इहो ई चवणु चाहींदुमि त औरत ऐं मर्द जेको आहे ॿाहिरि कमु कनि था, बिल्कुलु उहा ॻाल्हि सही आहे। घर में औरत जो फर्ज़ु आहे त घर में बि मुड़ुस जेको औरत सां हथु ॻंढाए त अञा बहितर थींदो ख़ुशी बि। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीन। उन ॿार भई जॉब कंदा आहिनि या ड्यूटी कंदा आहिनि त घर में बि अहिड़ो ई क्वालिटी हुजे त पोइ उहा जेको आहे
माना सही रहंदो जी? बिल्कुलु जी सही रहंदो ऐं सुठो रहंदो ऐं इन सां तव्हांजो रिलेशनशिप बि सुठो हलंदो। सो कोई गानो अदा तव्हां ॿुधाइणु चाहींदो? बिल्कुल बिल्कुल गानो ॿुधाईंदा बेबी। मैं डेडिकेट कंदुमि सिमाज सनावला के फरमान बचे के। ओके जी ॿुधायो। खुद गर्द सां प्यार करे असां लुटिजी वियासीं। खुद गर्द सां प्यार करे असां लुटिजी वियासीं। तुंहिंजो चैन सुकून सिताए छॾियोसीं। खुद गर्द सां प्यार करे असां लुटिजी विया आहियूं। हाय ज़बरदस्त जी ज़बरदस्त। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो असांजा कॉलर मिस्टर मीर मोहम्मद मुग़ैरी साहब। उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त जेकॾहिं औरत बि कमु करे थी त मर्द खे हुनजी जॾहिं मर्द ई चवंदो न तॾहिं शायदि कंहिं अॻिले मर्द खे फ़र्क़ु पवे हिन ॻाल्हि सां। ऐं जेकॾहिं औरतूं चवंदियूं त शायदि मर्दनि खे लॻंदो त न औरतूं गॾियूं आहिनि पाण में तॾहिं मर्दनि जूं गिलाऊं थियूं कनि। त तव्हांजे साम्हूं पंहिंजे जेके मर्द आहिनि उन्हनि ई चई ॾिनो त न इहो ग़लति आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे इहा ॻाल्हि ग़लति आहे, ख़बर हुजण जे बावजूदि ग़लती करणु इहो सभिनीनि खां वॾो गुनाह हूंदो आहे। जेकॾहिं तव्हांखे नॉलेज न आहे, तव्हांखे ख़बर न आहे ऐं तव्हां कयो था त पोइ शायदि तव्हांजी ग़लती माफ़ आहे। पर ख़बर हुजण जे बावजूदि जेकॾहिं तव्हां इहा मिस्टेक कंदव त पोइ तव्हां जहन्नम में वेंदो। तो कॉल था शामिल कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी अदा कहिड़ी किथां? मंठार अली चांडियो कंबर कोट ज़िले दुडे मां। कीअं आहियो? ठीकु ठाकु आहियो? अल्लाह जा करम आहिनि। प्रोग्राम में वेलकम था चओ। जी अदा छा पिया चओ तव्हां? मां जदी तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी तव्हांजी दुआऊं आहिनि। मां बिल्कुलु ठीकु ठाकु लॻी पई आहियां ऐं अॼु के प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। अॼु को जेको असांजो टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी अदन जे बारे में ॾसे अथव त माना त कहिड़ो कमकार कनि थियूं या शहर में कमकार जेके करण वारियूं औरतूं आहिनि उन्हनि जी छा मुश्किलात आहे या छा इन बारे में? जी जी छा चवणु चाहींदो? असां इहो चवणु चाहियूं था अदन खे शाबाश आहे जेकी महिनत कनि थियूं। जेके चलो शहर वारा जेकी मायूं आहिनि उहे त सम्झ वारियूं आहिनि या शहर में कमकार कनि थियूं। भई ॿाहिराड़ियूं वीचारियूं त परेशान आहिनि न, उहो बनी ॿारे जो कमकार बि कराईंदियूं। माना इन खां अलावा घणो कुझु कमु आहे ॿाहिराड़ियुनि खे, पर शहर वारनि खे शाबाश आहे त बि पंहिंजो वक़्तु कढनि थियूं। अच्छा, शहर वारियूं मायूं जेके कमु कनि थियूं उहो त वरी बि हिकिड़ी ॻाल्हि एक्सेप्टेबल आहे, पर जेके ॿाराड़ी वारियूं मायूं कमु थियूं कनि ॿनियुनि में ऐं होॾे वञनि थियूं त उहो त अञा डिफिकल्ट कमु आहे, उहो त अञा ॾुखियो कमु आहे। ऐं जॾहिं हो बनी ॿारो करे ईंदियूं आहिनि, तव्हां बि ॿाहिरि या घुमी फिरी ईंदा आहियो, मर्दनि जी ॻाल्हि थी कयां त उहे पंहिंजा कमकार करे ईंदा त पोइ हो अचण सां घर में शोर छो कंदा आहिनि, गोड़ छो कंदा आहिनि त मानी पचियल न आहे, हे पचियल न आहे। हो जेको बनी ॿारो करे आई आहे उहो बि त घर लाइ करे आई आहे न। उहो जेको ईअं करे थो उहो चरियो माण्हू आहे, जेको सॼो ॾींहुं वीचारी तोसां गॾु कमु बि कराए वरी उनखे जेको आहे मथां टोचर करे माण्हू, इहो मुनासिब नथो लॻे। बहितर इहो आहे त उन सां उनजे हिसाब सां हलणो आहे त उनखे ॾुखियो बि न करे माण्हू पंहिंजो जीवन साथी अगरि आहे त उन सां अञा बहितर आहे सही हले, माना ग़लति न हले, ग़लति सलूक न करे। कहिड़ी बि औरत हुजे, पर भेण हुजे, माउ हुजे, कहिड़ी हुजे, पर ग़लति सलूक न करे। ज़बरदस्त जी ज़बरदस्त, हेड्स ऑफ यू। कोई गानो ॿुधाइणु चाहींदव? गानो हाणे अदी असां छा ॿुधायूं, जीअं सिंध वारा जीअं सिंधी टोपी अजरक वारा जीअं। तव्हां बि हमेशह जीअंदा रहो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, हाणे जेको आहे सो हलूं था हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक ॾे, तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसांसीं। लैला ओ लैला, लैला ओ लैला, बेतर बरा ज़ैला, मिजाजिए लैला, मिजाजिए लैला। तैदगा कुल के क्वेटा मई, मुल्के क्वेटा मई, मुल्के मिजाजिए लैला, मिजाजिए लैला। लैला ओ लैला, बेतर बरा ज़ैला, मिजाजिए लैला। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में बिरबियर तव्हांखे चऊं था भलीकार बलोच कम्युनिटी जेके हींअर मूंखे ॾिसे थी, शायदि मां गाने में का मिस्टेक कंदी हुजां। सो मिस्टेक जेकॾहिं मां कयां थी त मुंहिंजी मिस्टेक माफ़ु करे छॾियो, बिकॉज़ मां कोशिशि थी कयां त अॼु कल्चर डे आहे बलोचनि जो, त थोरो घणो मां ॻायां ऐं थोरी घणी मिस्टेक निकिरे थी त आई एम सॉरी। सो अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे त कॉल। अस्सलाम वालेकुम। हम फकीरों से क्या पूछते हो दास्ताने मोहब्बत। आय हाय हाय हाय।
हम फकीरों से क्या पूछते हो, दास्ताने मोहब्बत हम तो बेवफाओं को भी जीने की दुआ देते हैं। क्या बात है जी आपकी, जबरदस्त, माशाल्लाह, तमाम बेहतरीन। सुनाओ गोपाल कंबर खां तो ॻाल्हायां। हाँ जी बिल्कुल, तव्हांखे प्रोग्राम में असां वेलकम था चऊं, रेगुलर कॉलर आहियो तव्हां असांजा। अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी टॉपिक रिपीट पे कजो, मां हाणे थी बयान कई आहे। ॾाढो वॾो टॉपिक आहे। अच्छा, टॉपिक इहो आहे त जॾहिं मर्द ऐं औरत इक्वली कमाइनि था, हिकिड़े ई टाइम ते ऑफिस वञनि था, ओतिरी ई महिनत था कनि जेतिरो मर्द थो करे, ओतिरी ई औरत बि करे थी, ओतिरो मर्द माण्हुनि खे फेस मर्द बि करे थो, औरत बि करे थी। जॾहिं उहे सॼा कम कार करे ॿई गॾु ईंदा आहिनि घर, ऐं जॾहिं घर पिया अचंदा आहिनि त औरत खे सॼे घर जा कम बि मैनेज करणा पवंदा आहिनि, हर शइ, ॿारनि खे संभालणु, घर जा कम कार करणु, बोड़ मानी पचाइणु, हे करणु हो करणु, ऐं मर्द बसि मथां वेही रड़ियूं कंदो रहंदो आहे त अञा ताईं मानी न आहे पची, अञा ताईं हे न आहे त ॿार गोड़ छो था कनि, कीअं था कनि। सो मर्द जॾहिं ॿार जा कम चवंदुसि त उन्हनि खे ईअं न करणु घुरिजे, त छाकाणि त औरत बि साॻियो कमु करे थी त मर्द बि साॻियो कमु करे थो, त उन्हनि खे असांखे इज़त करणु घुरिजे, उन्हनि खे सपोर्ट करणु घुरिजे ऐं एप्रिशिएट बि करणु घुरिजे। पोइ उन्हनि मर्दनि जे बारे में, उन्हनि मर्दनि खे पंहिंजे जुमलनि में कुझु मैसेज ॾियो जेके ईअं कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि त असां मर्द आहियूं त उन्हनि खे इहो मैसेज ॾींदुसि त ईअं तव्हां न कयो, जेकॾहिं तव्हां बि कमु करे था अचो त तव्हां बि रेस्ट कयो था, त उन्हनि खे बि रेस्ट जी ज़रूरत आहे, तव्हां बि उन्हनि जी हेल्प कयो। जेकॾहिं तव्हांजी बीबी का बि चांहि ठाही आहे त कॾहिं तव्हां बि उन्हनि खे चांहि करे पीआरियो। छा ॻाल्हि आहे जी, ज़बरदस्त। इहो ई चवणु चाहींदुसि, जीअं मूंखे हिकिड़ा लफ़्ज़ यादि था अचनि त मौलाना असदुल्लाह जा, जेकॾहिं का बि वाइफ खे या धीउ ॼमंदी आहे त उहो चवंदो आहे त पुटु न ॼायो त अहिड़ो मुड़ुसु माण्हू आहे त तूं ॾियण न। छा ॻाल्हि आहे जी, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीन। कोई गाना ॿुधाइणु चाहींदो? हा ॿुधायो। ॿुधायां थो ऐं डेडिकेट कंदुसि मीर मुगेरी खे ऐं मुंहिंजो प्यारो दोस्त गुलरेज़ चांडियो ऐं अंसार खोसे खे। ओके जी, ॿुधायो। छिनी भला मां कीअं छॾियां, छिनण जो ही न प्यार वा, तुंहिंजी त यादि सां भरियल मुंहिंजो ही वार वा, छिनी भला मां कीअं छॾियां, पुछी अगर त पुछो वनी, तूं घेर खां मुंहिंजी ख़बर, मूंखां पुछी थो छा मिठा मूंखे न आ। कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे सनाउला जी, सो तव्हां ॿीहर कॉल करे सघो था। टाइम थी वियो हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मुंहिंजो ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइफ। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं ख़ुशामदीद। शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं प्रोग्राम में जेको आहे सो अॼु को टॉपिक आहे त उहे मर्द ऐं औरत जॾहिं कमु कंदा आहिनि प्रोफेशनल वे में, ॿाहिरि जॉब्स कंदा आहिनि, महिनत कंदा आहिनि, पंहिंजे ॿारनि लाइ कंदा आहिनि, त उन्हनि जी ज़िंदगी सुठी गुज़रे। कॉल बि शामिल कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अली जी, अदा कहिड़ी किथां? शहजाद अली मला। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्लाह साईं करम लॻा था। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। जेको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी हा, बिल्कुलु ॿुधो आहे। छा चवणु चाहींदो? बिल्कुलु, हिकु मर्द खे संदसि औरत खे तमामु घणी मोहबत ऐं प्यार ॾियणु खपे, छाकाणि त उहो तमामु घणी महिनत कंदी आहे। वाह जी वाह। अचो त हिकु मुड़ुस खां पुछूं था त इहो पंहिंजी ज़ाल खां कीअं पेश ईंदो आहे। अब मां पंहिंजी घर वारी खे ॾाढो प्यार ॾींदो आहियां ऐं वीचारी महिनत बि जाम कंदी आहे। मुंहिंजे ॿारनि खे ट्यूशन बि ॾींदी आहे सॼो ॾींहुं। ॿार बि चवंदा आहिनि पापा अम्मी ॾाढी महिनत कंदी आहे, ॾाढी महिनत आहे असांखे पढ़ाईंदी आहे। ज़बरदस्त जी, माशाल्लाह, तमामु बहितरीन, तमामु ख़ूबसूरत अंदाज़ तव्हांजो। गानो ॿुधाइणु चाहींदो? मैं गानो जी कॾहिं ॿुधायो पर आवाज़ सुठी कोन, छो त एक्टर जेको एक्टिंग ई हुन ते सुठी लॻे थी, छो त सिंगर ते ऐं सिंगिंग ई सुठी लॻे थी। असां सिंगर न आहियूं। हा, शाइर ॿुधाए सघूं था। हा हा, ॿुधायो ॿुधायो। सुबुह बि तुंहिंजी त शाम बि तुंहिंजी, असीं त सुहिणा गुलाम तुंहिंजा, कॾहिं कॾहिं यादि करियो छा इहे बि थोरा तुंहिंजा, ख़ुशीअ घोड़ा अखियुनि में आया जॾहिं बि पहुता सलाम तुंहिंजा।
ऐं है जी ज़बरदस्त डेडिकेट करणु चाहींदव न ओके त थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स इहो आहे असांजा कॉलर जंहिंजो चवणु हुयो त उन्हनि खे पंहिंजी माई सां जेको आहे सो प्यार मोहबत करणु खपे ऐं मां ईअं बि न चवंदमि त 100% मर्द ईअं आहिनि जेके पंहिंजी मायुनि सां प्यार न कंदा आहिनि ऐं जो उन्हनि ते भरम झाड़ींदा आहिनि या छा बि 100% न चवंदासीं पर कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके ईअं आहिनि सो उन्हनि जे लाइ मां मैसेजिस शामिलु कंदमि कॉल शामिलु था कयूं अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम जी कहिड़े किथां तव्हां पर्स ॼाणियो काइनात जी बिल्कुलु कीअं आहियो काइनात ठीकु ठाकु आहियो जी जी मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआऊं आहिनि बिल्कुलु ठीकु ठाकु लॻी पई आहियां प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे हींअर इज़ीली सुञाणे वरितो जी हाणे इज़ीली सुञातो कंहिं तव्हां मूंखे बिल्कुलु मां तव्हांखे इज़ीली इन करे सुञातो छो जो तव्हां ई आहियो जेको पुछंदा आहियो त पाण सुञाणो सो मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे त तव्हां काइनात ते आहियो अच्छा टॉपिक जी मां ॿुधो आहे हस्बैंड वाइफ ते आहे जी जी बिल्कुलु हस्बैंड वाइफ ते आहे मुंहिंजो राय इहा आहे त जेके हस्बैंड हूंदा आहिनि उहे हरू हरू कंदा आहिनि ईअं त न आहे त वाइफ बि करे थी अगरि पंहिंजी जाइ ते तव्हां पंहिंजी वाइफ अगरि वाइफ पंहिंजी हुननि जी जाइ वेठे अगरि तव्हां पंहिंजी वाइफ जी जॻह ते थियो त तव्हां ॾिसो तव्हांखे केतिरो थींदो तव्हां सिर्फ़ु ऑफिस जा 2 कम था करे था चओ था और इहे असां क़बर हणी आयासीं ॼण ऐं अल्लाह ईअं थींदो आहे न पोइ वरी उहो उनखे चवंदा आहिनि औरत लाइ इलाही कमु हूंदा आहिनि छो त उहा घर बि संभालंदी आहे ॿार बि संभालंदी आहे ऑफिस खां बि संभालंदी आहे उनखां अलावा वरी हस्बैंड हूंदो चांहि ठाहे अचे कर वो कर ईअं ई थींदो आहे न पोइ हस्बैंड बेवजह उहो पागल हूंदो आहे त मां त ईअं ई चवंदमि सफ़ा चरियो हूंदो आहे दिमाग़ ई न आहे हुन वटि जी बिल्कुलु हरू भरू टॉर्चर करे पंहिंजी वाइफ खे ऐं पहिरियों ॾींहंनि में केॾो सुठो ॻाल्हाईंदा आहिनि पोइ वरी बाद में अलाए कीअं थी वेंदा आहिनि ईअं ई आहे बिल्कुलु ईअं ई थींदा आहिनि सो यकीनन उहे मर्द जेके ईअं कंदा आहिनि तव्हां ॿुधंदा हूंदा जेको तव्हां उन्हनि जे लाइ चओ था त मत उन्हनि खे थोरो अहसासु थिए ऐं थोरो उन्हनि खे ख़बर पवे त असां केतिरो ग़लति कंदा आहियूं सो काइनात नीलम आप बि तव्हां ॾाढा सुठा लॻी रहिया आहियो बलोची ड्रेस में तव्हांजी ज़ात छा आहे असली मां सहू आहियां फ्रॉम खैरपुर मीरस अच्छा उहो त आहे पर ज़ात छा आहे ज़ात मुंहिंजी सोहू आहे SOHU अच्छा हा अच्छा ॿी मुंहिंजो हिकिड़ो ॿियो बि सुवाल आहे ॿुधायो अच्छा तव्हां सम्झंदा हूंदो सोचंदा हूंदो न त छो थी पुछे सुवाल छा मतिलबु मुंहिंजो मतिलबु कोई बि न आहे पर असां तव्हांखे स्क्रीन ते ॾिसूं था ऐं असां बि तव्हांजी फ्यूचर लाइफ लाइ ॼाणण था त तव्हांखे पसंदि छा आहे छा खाईंदा आहियो छा पींदा आहियो छा पसंदि आहे बिल्कुलु जी बिल्कुलु तव्हां पुछी सघो था ऐं तव्हां जेको आहे सो मां अहिड़ा मुंहिंजा काफ़ी नाराज़ त न थींदा आहियो न मां बिल्कुलु बि नाराज़ न आहियां दीदी बल्कि मूंखे सुठो लॻंदो आहे त कोई कॉलर मुंहिंजी अहिड़ी आहे जेको मूंसां एॾो फ्रैंक थी ॻाल्हाईंदी आहे थैंक्स ॿियो सवाल आहे त तव्हांजो फेवरेट कलर कहिड़ो आहे मुंहिंजो फेवरेट कलर वाइट ऐं पिंक इहे 2 कलर मूंखे ॾाढा पसंदि आहिनि ऐं फेवरेट डिश मूंखे ज़्यादातर बिरयानी अच्छा वाओ मुंहिंजी पसंदि बि बिरयानी आहे हा बिरयानी एक्चुअली हर छोकिरी खे पसंदि हूंदी आहे अलाए छो जंहिं छोकिरी खां पुछंदा आहियूं छा पसंदि आहे बिरयानी सो मूंखे बि बिरयानी ई पसंदि आहे अच्छा अच्छा हा ऐं नीलम आपी मां गानो न ॿुधाईंदमि पर तव्हां सां गेम खेॾंदमि तव्हां ख़बर आहे न त मुंहिंजे गले में नॉर्मल सूर आहे हा हा बिल्कुलु जी बिल्कुलु खेॾो बिल्कुलु ऐं गेम तव्हांखे 10 दफ़ा रिपीट करिणो आहे गंबट में 2 गबा गाबा ओके गंबट में 2 बग्गा गाबा 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 गंबट में 2 छा था चओ 4 9 अच्छा गंबट में 2 बग्गा गाबा गंबट में 2 बग्गा गाबा ॿुधो न साई न आहे खणी अच्छा जेको न तव्हां सा था खणो हिकु सा सां चओ न ओके गंबट में 2 बग्गा गाबा 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 Oh my God केड़ी गेम आई Okay bye love you all Okay bye love you too So viewer या असांजी कॉलर माशाल्लाह तमाम सुठी कॉलर आहे असांजी काइनात सो तमाम सुठो गेम भी खेॾंदी आहे ऐं तमाम सुठो ॻाल्हाईंदी बि आहे अल्लाह पाक उनखे ख़ुशि रखे हमेशा सो व्यूअर्स टाइम थियो हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां बि ॾिसो ऐं असां ॾिसंदासीं
वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं ख़ुशामदीद। सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। अॼोको जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे मर्द ऐं औरत जे विच में मोहब्बत ऐं नफ़रत ऐं वॾाई ऐं भरमबाज़ी, हरू जी भरमबाज़ी। मतिलबु तव्हांखे भरम ॾेखारणु त ॿाहिरि वञी मर्दनि खे ॾेखारियो, ॿाहिरि वञी माण्हुनि खे ॾेखारियो औरत ते तव्हां छा पंहिंजो भरम था या पंहिंजी ताक़त था ज़ाहिर कयो त तव्हां मर्द आहियो। औरत सां विढ़ण वारो त मुंहिंजी नज़र में मर्द न हूंदो। सो उहो शायदि सम्झंदो आहे त मां घर में होल्ड करे वेठो आहियां या मां घर में पंहिंजो हिकिड़ो, हर मर्द जो हिकिड़ो पंहिंजे घर में होल्ड हुजणु खपे, हर मर्द जी पंहिंजे घर में इज़त हुजणु खपे। ठीकु आहे, पर हिन जो मतिलबु इहो न आहे त तव्हांजी औरत तव्हांखे इज़त थी ॾिए, तव्हांखे प्रियोरिटी थी ॾिए, तव्हांजी हर शइ टाइम खां पहिरियां पूरी थी करे त उहो तव्हांजी ग़ुलाम आहे, तव्हांजी बीवी आहे, तव्हांजी ज़ाल आहे उहा। सो कॉल त शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुश आहियो? अदा बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां केरु किथां? राशिद चांडियो वारह तालके खां। वाह जी वाह, ठीकु ठाक आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं। तव्हां ख़ुशि आहियो? अदी तबियत सही आहे? सॼी टीम ख़ुशि आहे? अल्हम्दुलिल्लाह जी, तव्हांजी दुआऊं आहिनि। मां बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां, टीम बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहे। तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं। अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? टॉपिक बिल्कुलु ॿुधो आहे। असल में ॻाल्हि आहे हीअ त औरत खां सवाइ पहिरीं ॻाल्हि त घर ऊंधो आहे। आहे है बिल्कुलु ठीकु। औरत खां सवाइ मर्द अंधो आहे, अधूरो आहे। बिल्कुलु जी, सही था चओ। औरत माउ जे रूप में ॾिस जन्नत आहे। है ज़बरदस्त। औरत पंहिंजी ज़ाल जे रूप में ॾिस सिंगार आहे, सूंह आहे, ज़िंदगी आहे। ओहो तमामु। औरत औलाद जे रूप में ॾिस रहमत आहे, गुलज़ार आहे, बाग़ीचो आहे। वाह जी वाह। न्याणियूं जेके आहिनि रहमत आहिनि। असल में असां परदेस ते बि रहिया आहियूं, असां सऊदी बि रहंदा आहियूं। तक़रीबन असां सुठो टाइम ॾिठो आहे उते त उहो कल्चर ॿियो आहे उनजो जेको ईअं न आहे त को औरत आज़ादु न, मतिलबु औरत खां सवाइ हर शइ संसार, मर्द, जीअणो, खाइणो, पीअणो, बिल्कुलु जेको बि मर्द मूंसां बहस कंदो मां इहो ई चवंदुमि त जेका सो बिल्कुलु अधूरो आहे। हीअ दुनिया ई अधूरी आहे औरत खां सवाइ। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन, तमामु ख़ूबसूरत अंदाज़। कोई गानो बसि मूंखे लफ़्ज़ न आहिनि जेके मां औरत जे बारे में चई सघां। बहरहाल असां पहिरीं ॻाल्हि त हाणे उते बि रहिया आहियूं, परदेस में रहिया आहियूं, पर ॻाल्हि आहे इहा त हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि त मानी खे देरि थी थिए, कप ॿार छो थो रोए। न न न न न, बसि औरत खे तव्हां जेतिरी इज़त औरत खे ॾींदो उहा पाण खे था ॾियो। है ज़बरदस्त जी, ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह, तमामु बहितरीन। मां मर्दनि खे मैसेज ॾियां थो जेके औरत खे नथा सुञाणनि, न औरत खे सुञाणियो। औरत खां सवाइ मर्द कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। है ज़बरदस्त जी, माशाल्लाह, तमामु बहितरीन, ख़ुशि जो हमेशह। तव्हां कोई गानो ॿुधाइणु चाहींदो? हा बिल्कुलु, मां गानो बिल्कुलु ॿुधाईंदुमि तव्हांखे। ॿुधायो। हेलो। तुझे वारनि जी सदी छांव जो प्यासो आहियां, तुझे वारनि जी सदी छांव जो प्यासो आहियां। मां त महबूबा तुझे नाम जो प्यासो आहियां, तुझे वारनि जी सदी छांव जो प्यासो आहियां। यादि थी पंहिंजे हथनि सां हुई प्यारो पाणी, अॼु बि उन पाणी ऐं उन थांव जो प्यासो आहियां। मां त महबूबा तुंहिंजे नाम जो प्यासो आहियां, तुंहिंजे वारनि जी सदी छांव जो प्यासो आहियां। कां गुलाम त महिमान को ईंदो आहे, मुंहिंजे भित ते बि लवे कां गुमा प्यासो आहियां, तुंहिंजे वारनि जी सदी छांव जो प्यासो आहियां। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह। डेडिकेट करणु चाहींदो?
मां पंहिंजे पीउ प्यारनि खे या जेके बि दोस्त ॾिसनि था अगरि कंहिंखे बि मुंहिंजा लफ़्ज़ न वणिया आहिनि उन्हनि खे बि डेडिकेट कंदुसि ऐं जेके वणिया आहिनि उन्हनि खे बि डेडिकेट कंदुसि। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, पंहिंजो खोड़ सारो ख्याल रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। तव्हांखे सदा ख़ुशि रहंदो। आमीन आमीन, तव्हां बि हमेशा ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सो व्यूअर्स, इहो आहे असांजा कॉलर। तव्हां बि कॉल करे प्रोग्राम में शामिल थी सघो था। टाइम थी हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो, तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसां। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं ख़ुशामदीद। सो सॉन्ग तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हां सभिनि इंजॉय बि कयो हूंदो। कॉल था शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अफरोज़, कीअं आहियो तव्हां? अल्लाह ने शुक्र, बिल्कुलु ठीकु ठाक। वरी तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी, मां बि बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां। तव्हांजी दुआऊं आहिनि। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? दादी न लाइट न आहे। बाजी हाणे मां तव्हांखां सची में नाराज़ आहियां, सच में। छो? बस मां तव्हां सां न ॻाल्हाईंदमि। कटी आहे तो चइनि सालनि जी दोस्ती बस कटी में बदिलजी वियो आहे। ड्रेस जी वजह सां था चओ? यस, एक्चुअली अॼु कल्चर डे हुयो बलोचनि जो, त इन वजह सां जेको आहे न मूंखे पाइणो हुयो ड्रेस। असांजे प्रोग्राम में ॿिया बि अहिड़ा स्पेशल शोज़ थिया आहिनि जंहिंमें असां बलोची कल्चर डे खे सेलिब्रेट कयो आहे। सो इन करे जेको आहे मूंखे अॼु ड्रेस पाइणो पियो। इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीक मूंखे प्रॉमिस कयो मंडे ते पाईंदो पक्का। मां प्रॉमिस थी कयां तव्हां सां त मां मंडे ते येलो कलर जी साड़ी पाए ईंदमि। थैंक यू सो मच। यू आर वेलकम। जी जी, अॼु मुंहिंजी दोस्त सायरा जी सालगिरह खे बि विश कजो। बिल्कुल जी, सायरा के असां बर्थडे विश कंदासीं। अल्लाह पाक उन्हनि खे ख़ुशि रखे ऐं आबाद रखे, ईअं पंहिंजी बर्थडे सेलिब्रेट कंदी रहे। अच्छा अफरोज़, जेकॾहिं तव्हां मुंहिंजो टॉपिक नाहे ॿुधियो लाइट जी वजह सां, पोइ तव्हां इहो कीअं ॾिठो त मां ड्रेस छा पातो आहे? मूंखे मुंहिंजी दोस्त ॿुधायो न। ओके, सही आहे सही आहे, ठीकु आहे। सो अॼु को टॉपिक इहो आहे त जॾहिं मर्द ऐं औरत गॾु कमाईंदा आहिनि, गॾु ऑफिस वेंदा आहिनि, गॾु ॿाहिरि टाइम ॾींदा आहिनि, गॾु महिनत कंदा आहिनि, पोइ जॾहिं घरु ईंदा आहिनि त मर्द जी रिस्पॉन्सिबिलिटी तॾहिं ख़तमु थी वेंदी आहे ऐं पोइ औरत जी अञा कंटिन्यू हूंदी आहे, अञा हुनखे कमकार करणा पवंदा आहिनि। ऐं मर्द पोइ उन सां कमकार घर जा छो न कराईंदो आहे जॾहिं उहा मर्दाना कम ॿाहिरि करे थी वञे? बाजी असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी हमेशा घर में भी हमेशा ईअं ई कंदा आहियूं हर चीज़। त औरत जॾहिं एॾो सभु कुझु करे सघे थी, पोइ सलाम औरत खे घर खे बि संभाले सघे थी ऐं ॿाहिरि जो कमु बि करे सघे थी। त पोइ चवंदा आहिनि हिक सां ताली न वरी ॿिया घर जे करे ॿ मिली करे कमु कंदा आहिनि या सही तरीक़े सां थींदो आहे, पोइ हर चीज़ सही तरीक़े सां थी वेंदो आहे। यानी करे मर्द खे बि करणु खपे, छो न? हाँ बिल्कुल जी, बिल्कुल सही है। ठीक है अफरोज़, तव्हांजी राय असां शामिल कईसीं प्रोग्राम में। कोई गानो ॿुधाइणु चाहींदो? बाजी गानो बि ॿुधाईंदमि ऐं पहिरीं नंढी दुआ तव्हांजे लाइ, सायरा जे लाइ बि फ़ोन खां बाद सॉन्ग ॿुधाईंदमि। ओके जी, ओके, ॿुधायो। सुबह के उजाले सदा साथ हो, हर दिन हर पल आपके लिए खास हो, दिल से दुआ निकलती है आपके लिए, सारी कायनात की खुशियाँ आप दोनों के साथ हो। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमाम बेहतरीन, तमाम खूबसूरत अंदाज। गानो ॿुधायो। वही तू मिली बेबी हली ही प्यार वारी मौसम, वही तू मिली बेबी हली ही प्यार वारी मौसम, पंहिंजे इश्क जी इज़हार जी इकरार वारी मौसम, प्यारा ओ प्यारा छो दूर तू रही थो, प्यारा ओ प्यारा छो दूर तू रही थो, सारे तो के सारे ये दिल मुझी थकिया, सारे तो के सारे ये दिल मुझी थकिया, जानी तो ये दिल के पकी है, प्यारा ओ प्यारा छो दूर तू रही थो। वाह जी वाह, ज़बरदस्त, तमाम बेहतरीन। डेडिकेट करणु चाहींदियूं? स्पेशली मुझे क्यूट सिस्टर जेका नीला मैंने बड़ी प्यारी क्यूट है उनके एंड सायरा के एंड पूरी टीम के थैंक यू सो मच। ओके जी, थैंक यू सो वेरी मच। अफरोज़ प्रोग्राम में तव्हां शामिल थियूं, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहा हुई असांजी कॉलर अफरोज़, माशाल्लाह तमामु बहितरीनु असांजी कॉलर आहे। उन्हनि जो इहो ई चवणो त ॿई मिली करे जॾहिं घर लाहींदा त सुठो हलंदो। मां हिकिड़ी अहिड़ी मिसाल ॾींदमि त उहा औरत जेका पंहिंजे मुड़ुस खे ग़ुलाम सम्झंदी आहे त सॼी ज़िंदगी उहा हिकिड़े ग़ुलाम सां गॾु रही पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदी आहे, ऐं उहा औरत जेके पंहिंजे मर्द खे, पंहिंजे मुड़ुस खे बादशाह सम्झंदी आहे त पोइ सॼी ज़िंदगी उहा हिकिड़े बादशाह जी ज़ाल हूंदी आहे। सो औरत खे बि इहो सम्झणु खपे त उहा जेको आहे पंहिंजे मुड़ुस खे ओतिरी इज़त ॾिए जेतिरी हुनजी उन ते फ़र्ज़ु आहे। पर मर्द ते जॾहिं करे ॻाल्हि अचे थी त मर्द पंहिंजे पाण खे सम्झंदो आहे
त असां मर्द आहियूं ऐं असां जो कमु ख़तमु थी वियो असां ॿाहिरियां कमु करे आयासीं औरतुनि जो इहो कमु आहे औरतुनि ते सम्झो इहो फ़र्ज़ु आहे औरतुनि ते इहो फ़र्ज़ु न आहे औरत खे करिणो पवंदो आहे पंहिंजे घर खे सुठो रखण लाइ पंहिंजे घर खे संभालण लाइ पर उन में जेकॾहिं तव्हां बि हथु विझंदव त न को गुनाह थींदो न तो कोई तव्हांजी इज़त में घटिताई अची वेंदी न काई ॿी शइ थींदी सो कॉल था शामिल कयूं अस्सलामु अलैकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मदा टीवी जो वॉल्यूम प्लीज म्यूट कयो जी किथां कॉल कई आहे केरु पिया ॻाल्हायो अदी मां शाहपुर चाकर मां वसीम झुलण पियो ॻाल्हायां कीअं आहियो ठीकु ठाक आहियो अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो जी मुझे तव्हांजी तबियत सेट आहे अल्हम्दुलिल्लाह जी दुआउनि तव्हांजी बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां ऐं प्रोग्राम में तव्हांखे वेलकम बि चऊं था अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे जी टॉपिक ॿुधो आहे तव्हां जी हा टॉपिक ॿुधो आहे छा चवणु चाहींदो चवणु बहितर ई आहे छा आहे औरत जी इज़त बरक़रार हुजे अच्छा जी कोई गानो ॿुधाइणु चाहींदो गानो ॿुधाइणु चाहींदासीं ॿुधायो तो ख़ुशि हुज पंहिंजनि सां तुंहिंजो दुख मां दिलि में खयो थो वञा आहे बस तुंहिंजो शान वॾो माण्हू अदा एॾो सोचियो था प्रोग्राम ई ख़तमु थी वेंदो थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स इहो आहे असांजा कॉलर जंहिं लाइ छा चयो कुझु सम्झ ई न आयो सो टॉपिक जेको आहे अॼोको मूंखे तमामु घणी ख़ुशी पई थिए त तमामु जेतिरा बि असांजा कॉलर्स आहिनि हमेशह पॉज़िटिव रहंदा आहिनि हिन प्रोग्राम में बि पॉज़िटिव रहिया उहे मर्द मां उन्हनि खे इहो ई चवणु चाहींदमि त तव्हां जेकॾहिं पंहिंजे पाण खे सम्झंदा आहियो त तव्हां मर्द आहियो तव्हांजो हिकिड़ो भरम हुजणु खपे घर में तव्हांजो हिकिड़ो दाॿो हुजणु खपे घर में सो इहो तव्हां ग़लति कंदा आहियो सो व्यूअर्स अॼोके प्रोग्राम में मां जेको एक्सपेक्ट कयो हुयो त मुंहिंजा जेतिरा बि कॉलर्स आहिनि उहे हमेशह हर टॉपिक ते पॉज़िटिव रिस्पॉन्स ॾींदा आहिनि त हिन दफ़ो जेकॾहिं औरतूं चवनि हा त उहा ॻाल्हि अलॻि पर मर्द बि चवनि पिया उहे मर्द मां उन्हनि मर्दनि खे इहो मैसेज ॾींदमि त जेकॾहिं तव्हां पंहिंजे घरवारनि सां सही रहंदो पंहिंजे घरवारनि सां ठीकु तरीक़े सां हलंदो त उन में तव्हांजी इज़त आहे ऐं उहा मोहबत जेका तव्हांजी ज़ाल तव्हां सां कंदी सचे दिलि सां कंदी पर जेकॾहिं तव्हां उन सां ईअं न कंदो त तव्हांखे पंहिंजे पार्टनर सां तव्हांजी जेका लाइफ लाइन आहे उन सां तव्हांखे सची मोहबत न हूंदी उहो सिर्फ़ु टेम्परेरी मजबूरनि तव्हां सां कंदी रहंदी मजबूरनि तव्हां सां गुज़ारो कंदी सो तव्हां कोशिशि कंदा कयो त पंहिंजी जेका घर आहे तव्हांजी जेका तव्हांजी फैमिली आहे उन्हनि खे वधीक प्रायोरिटी ॾियो उन्हनि सां प्यार मोहबत सां रहो उन्हनि जो ख़्यालु रखो उन्हनि जो एहतराम कयो सो इंशाअल्लाह वरी नेक्स्ट हफ़्ते मिलंदासीं तव्हां सां गॾु हिकिड़े नए प्रोग्राम नए अंदाज़ सां गॾु तेसि ताईं हींअर असां हिकिड़ो गानो प्ले कंदासीं उहो गानो मां तव्हां सभिनीनि खे डेडिकेट कंदमि तेसि ताईं तव्हां सभु पंहिंजो ऐं पंहिंजी समूरी फैमिली जो रखंदा खोड़ सारो ख़्यालु मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़